नाज़रीन, मुझे हथ में सिंध हुकूमत के माली साल 2026-27 जी बजट जो एक इंतहाई अहम सरकारी दस्तावेज़ मौजूद है। फाइनेंस डिपार्टमेंट हुकूमत सिंध तरफा जारी कल पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम PSTB वॉल्यूम 5 वॉल्यूम जैसे भी चयो वञे थो उन 615 सुफ़न जो ही तफ़सीली दस्तावेज़ है। ही दस्तावेज़ सूबे के समूरन खातन के जारी ए नवन तरक्याती मनसूबन जो मुकम्मल रिकॉर्ड पेश करे थो। इन वॉल्यूम में आपाशी खाते समेत हर शोबे की तरक्याती स्कीमुन उन्हनि जी लागत, मंजूरी, पेशरफ्त, हदफन ए माली विरासत जा तफ़सीली अंग अखर शामिल हैं। असा कोशिश कई है तो इन ही सरकारी बजट दस्तावेज़ में अंग अखर ए हकीकतूं खणी आपाशी खाते जे तरक्याती स्कीमुन जो जायज़ो वठूं तो जिए खबर पइजी सके तो कड़ा मनसूबा सालन का मुकम्मल थियण जा मुंतज़िर आहिनि। किथे रुगो फिजिबिलिटी ए कंसल्टेंसी ताईं महदूद आहिनि तो किथे वरी लागत अञा वधीक वधी रही है ए आवाम जे टैक्सन मां खर्च थींदड़ अरबे रुपयनि जे इन्हनि मनसूबनि जी मौजूदा हकीकत आख़िर छा है। चौमासी जो बरसातूं कहीं भी वक्त शुरू थी सघनि थियूं। हर साल या 2-4 सालन बाद जॾहिं भी सिंध में तेज़ बरसातूं या दरिया में वॾा वहिकरा अचनि था तो माण्हुनि जे ज़हननि में हिकु ही सवाल उभरे थो, छा सिंध जा बंद, कपर, कैनाल ऐं हिफ़ाज़ती निज़ाम महफूज़ आहिनि। ही सवाल इन करे भी अहम है छो तो सिंध हुकूमत जे पंहिंजे दस्तावेज़नि मां ज़ाहिर थिए थो तो आपाशी खाते जूं केतिरियूं ही तरक्याती स्कीमूं अञा ताईं मुकम्मल न थियूं आहिनि। केतिरनि मनसूबनि ते सालनि खां कम हली रहियो आहे, लागत वधंदी रही आहे पर कम अञा ताईं ख़त्म न थियो आहे। लागत छो वधी? जॾहिं ये मनसूबा शुरू कया विया हुआ तो उन्हनि जी कुल लागत लगभग 20 अरब 24 करोड़ 86 लख रुपया मुक़रर कई वई हुई। हाँ या सागी लागत वधी 26 अरब 24 करोड़ 3 लख रुपयनि ताईं पहुची वही है। यानी सिर्फ देर ए बियन सबबन जे करे 4 अरब 39 करोड़ रुपयनि खां वधीक इजाफी खर्च थी चुको है। सादे लफ्ज़न में जेकॾहिं को घर 1 करोड़ में ठहणो हो पर देर थींदी रही ए आखिरकार वो 1.5 करोड़ में ठहे तो इहो इजाफी बार आखिरकार आवाम जे टैक्स जे पैसनि ते ही पवे थो। इन दस्तावेज़ जो जायज़ो वठण सां खबर पवे थी तो आपाशी खाते जूं केतिरियूं ही अहम तरक्याती स्कीमूं अञा ताईं मुकम्मल न थी सघियूं आहिनि। उन्हनि में थर में पानी जे मनसूबनि जी फिजिबिलिटी ऐं इंजीनियरिंग डिज़ाइन, चाड़ू क्रीक खां सर क्रीक ताईं, सामुंडी बंद जी सर्वे ऐं डिज़ाइन, नारा कैनाल भरसां ज़मीनी पानी जी सलाहियत बाबत फिजिबिलिटी, रोड़ी कैनाल जी कंक्रीट लाइनिंग, सिंधु दरिया ते तंग पुलनि के वेकरो करण, स्कार्प ऐं LBOD जी ज़ेरे ज़मीन ड्रेनेज सिस्टम जी बहाली ऐं बहितरी ऐं आबहवा जी तब्दीली के नज़र में रखंदे आपाशी शोबे जी तैयारी बाबत स्ट्रेटेजिक प्लानिंग जहिड़ियूं रिथाऊं शामिल आहिनि। उन्हनि मां केतिरा ही मनसूबा 2023 खां मंज़ूर थियल आहिनि पर अञा ताईं फिजिबिलिटी, सर्वे, डिज़ाइन या कंसल्टेंसी जे मरहले मां अॻिते न वधी सघिया आहिनि, जंहिं सबब मनसूबनि जी लागत में मुसलसल वाध ऐं तकमील में देर बाबत केतिरा ही सवाल उभरी रहिया आहिनि। दस्तावेज़नि मूजिब जून 2026 ताईं उन्हनि मनसूबनि ते 99 अरब 23 करोड़ 17 लख रुपया ख़र्च थी चुका आहिनि पर उन बावजूद उन्हनि खे मुकम्मल करण लाइ अञा बि 113 अरब 25 करोड़ 49 लख रुपयनि जी ज़रूरत है। हैरत की ॻाल्हि इहा है तो ईंदड़ माली साल लाइ उन्हनि मनसूबनि ते सिर्फ़ 1 अरब 4 करोड़ 73 लख रुपया रखिया विया आहिनि। जेकॾहिं हर साल एतिरी ही रक़म मिलंदी रही तो केतिरनि मनसूबनि खे मुकम्मल थियण में अञा बि केतिरा ही साल लॻी सघनि था। दस्तावेज़नि मूजिब अहिड़ियूं बि पुराणियूं स्कीमूं मौजूद आहिनि जेके अञा मुकम्मल तौर मंजूर भी न थियूं आहिनि पर उन्हनि लाइ अॻिते 33 अरब 69 करोड़ 12 लख रुपयनि जो माली बार मुंतकिल थी चुको है। उन्हनि लाइ भी ईंदड़ साल सिर्फ़ 5 अरब 96 करोड़ 6 लख रुपया रखिया विया आहिनि।
कंहिं मनसूबे में त अञा रुगो सर्वे ऐं जांच जो मरहलो ई ख़त्म न थियो आहे। उन्हनि जी कुल लागत 9 करोड़ 23 लख रुपया आहे। हिन वक़्त ताईं सिर्फ़ 39,87,000 रुपया ख़र्च थिया आहिनि, जॾहिं त अञा 7 करोड़ 58 लख 64,000 रुपयनि जो कमु बाक़ी आहे। मजमूई सूरतहाल छा आहे? आबपाशी खाते जी सभिनी मनसूबनि जी शुरूआती लागत 236 अरब 17 करोड़ 77 लख रुपया हुई। हाणे इहा वधी 265 अरब 40 करोड़ 36 लख रुपयनि ताईं पहुची वई आहे। थुल्हे लेखे इन्हनि स्कीमनि जी लागत में अटकल 30 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो थी चुको आहे। जेकॾहिं अञा बि देरि थी त इज़ाफ़ी रक़म में वधीक इज़ाफ़े जा इम्कान आहिनि। इन्हनि मनसूबनि ते 99 अरब 23 करोड़ 17 लख रुपया ख़र्च थी चुका आहिनि, पर अञा बि 146 अरब 94 करोड़ 60 लख रुपयनि जा कम मुकमल थियणा आहिनि। चौमासी खां अॻु सभ खां वॾो सवाल, सिंध हर साल बरसातुनि, ॿोॾुनि ऐं दरिया जी चाढ़ खे मुंहुं ॾिए थी। जेकॾहिं बंदनि जी मज़बूती, कपरनि जी मरमत, नेकाल वारे निज़ाम ऐं कैनालनि जी बहितरी वारा मनसूबा वक़्त ते मुकमल न थियनि त नुक़सानु सिर्फ़ सरकारी फ़ाइलनि ताईं महदूद नथो रहे। उनजो सिधो असर ॻोठनि, शहरनि, फसलुनि, रोडनि, घरनि ऐं लखे माण्हुनि जी ज़िंदगियुनि ते पवे थो। 2022 जी ॿोॾ खां पोइ बि इहो सवाल अञा मौजूदु आहे त छा सिंध जो हिफ़ाज़ती निज़ाम मुस्तक़बिल जी वॾियुनि बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौर ते तयारु आहे? असल मसइलो छा आहे? माहिरनि मूजिबि असल मसइलो सिर्फ़ पैसनि जी खोट नाहे, पर मनसूबाबंदी में देरि, कम जी सुस्त रफ़्तारी, वक़्त ते फंड जारी न थियणु, निगरानी जी कमज़ोरी ऐं एहतसाब जी खोट पिणु आहे। जेसिताईं मनसूबा मुक़ररु वक़्त अंदरि मुकमल न थींदा, तेसिताईं हर साल लागत वधंदी रहंदी। नयूं बजेटूं पुराणियुनि स्कीमुनि ते ख़र्च थींदियूं रहंदियूं ऐं आवाम इहो सवाल पुछंदो रहंदो त अरबें रुपया ख़र्च थियण बावजूदि सिंध जा बंद ऐं आबपाशी जो निज़ाम आख़िर मुकमल तौर महफ़ूज़ छो न आहिनि।